अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में खुश आमदीद। सेनेट चूंडुनि जे नतीजे में जेकी नतीजा साम्हूं आया आहिनि उन में केतिरा ई क़ानूनी सियासी पहलू साम्हूं अची रहिया आहिनि। क़ानूनी हवाले सां बि बहस थी रहियो आहे, जॾहिं त लॉन्ग मार्च यानी सियासी सूरत हाल बे ज़ेर बहस आहे। इन सॼी सूरत हाल ते असां ॻाल्हाईंदासीं। अमानुल्लाह कंडराणी साहब साबिक़ सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जा सदर आहिनि। कंडराणी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कंडराणी साहब, असांखे थोरो जय जो त हींअर हिन सादिक संजराणी जी फतेह या 7 वोट रिजेक्ट थिया आहिनि या यूसुफ रज़ा गिलानी हारजी विया आहिनि। इन सूरत हाल ते तव्हांजो क़ानूनी नुक़्ते निगाह छा आहे हींअर? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, मुंहिंजे ख़्याल में जेको रिज़ल्ट कल्ह आयो आहे, बदकिस्मती सां मुज़फ़र शाह साहब वॾो सीज़न कानूनदान आहे ऐं पाण बि प्रैक्टिस कंदड़ आहे। अफ़सोस आहे जो उन जेके वोट रिजेक्ट कया अथसि कानून में ऐं सुप्रीम कोर्ट जे जजमेंट जी रोशनी में, उहे वोट जेके 7 वोट आहिनि उहे रिजेक्ट थियण जॻह न हुया। छो जो डबल स्टेप न आहे, उन में सिंगल स्टेप आहे, सेम खाने में आहे, नाले ते हुजे या बॉक्स में हुजे। इहो कानून जी नज़र में कोई अहमियत न आहे। इंटेंशन ऑफ वोटर ॾिसबो आहे, ॿियो ॾिसबो आहे सीक्रेसी केतिरी मेंटेन थी आहे। अगरि ॾिसे इंटेंशन के त उन खाने में जिते नालो आहे उहो इंटेंशन वाज़े आहे, इन माण्हू खे वोटर वोट ॾियणु चाहे थो, नंबर 1। ॿियो अलबत्ता इन जे मथां सीक्रेसी वारो कानून, उहो कि भई उनखे मख़फ़ी न रखियो आहे वोटर पंहिंजे वोट खे। इहो निशानी ॾिनी अथनि शायदि पंहिंजे माण्हुनि खे मां फलाणे जॻह ते वोट ॾिनो आहे। हाणे सीक्रेसी वारो मसइलो बि जेको आर्टिकल 226 उहो बि डाइल्यूट थी वियो आहे। छो जो सुप्रीम कोर्ट हाणे रेफरेंस वारे केस में ॿियनि केसनि जा बि हवाला ॾिनई कि त सीक्रेसी जेका आहे उहा एब्सोल्यूट न आहे। अगरि कंहिं इहो वोट सुञाणे जे लाइ ॾिनई कि फलाणे जॻह ते मुंहिंजो वोट अहिड़े नमूने सां ॾिनल आहे, उहा जेका वोट रिजेक्ट कोन थींदो, सीक्रेसी जी वायलेशन ॻाल्हि थी सघंदी आहे। उन सीक्रेसी जे ख़िलाफ़ अञा ताईं सुप्रीम कोर्ट कोई फ़ैसिलो कोन ॾिनो, बल्कि इहो चयो अथसि सीक्रेसी लाज़मी न आहे। जंहिंमें फैसिलो बि चयो अथनि, इन खां अॻु में हिकु फ़ैसिले जो उन जे अंदरि हवालो ॾिनो अथनि, सीक्रेसी इज़ नॉट एब्सोल्यूट। ऐं टी ॻाल्हि इहा आहे, कानून जेका तशरीह आहे उहा इहा आहे कि कंहिं बि मामले में जेको कानून तरीक़ो ॿुधाए थो उन खे वैलिडेट कजे ऐं जेको वोट आहे उन खे प्रोटेक्ट कजे मैक्सिमम। तव्हां ॾिसंदो जनरल इलेक्शन में जेको वोट ॾींदो माण्हू, उन जा हिकु मोहर जा 9 खाना हूंदा आहिनि। 9 खाननि में अगरि 6 खाना या 5 खाना हिकु जॻह ते लॻनि ऐं 4 ॿिए जॻह ते जिते 5 खाना लॻल हूंदा, उनखे वोट तस्वर कबो आहे उनजे हक़ में। त माइन्यूटली उनखे ॾिठो वेंदो आहे, छो जो ताकी वोट ज़ाया न थिए। ज़ाया करणु जेका कॾहिं बि कानून जो मक़सदु न आहे। मूंखे अफ़सोस आहे मुज़फ़र शाह साहब 7 वोटनि खे, सिधे से वोटनि खे जेके आहिनि उहे ज़ाया करे छॾे। रिजेक्ट कानून जो कॾहिं बि तस्वर न हूंदो आहे। कानून इहो चवंदो आहे कम ज़्यादा से ज़्यादा कोशिशि कयो जो वोट इस्तेमालु थिए, वोट जी जेका वैलिडिटी आहे उन खे तहफ़ुज़ मिले। हे त वोट खे हिकिड़े खे सॼो हिकिड़े प्रोसेस खे उन ख़तमु करे छॾियो आहे। इहो मां सम्झो अफ़सोसनाक आहे, इहो डाको आहे, मां सम्झा धाड़ो आहे, ॾींहुं ॾिठे धाड़ो आहे वोटनि जे मथां। हिते अमानुल्लाह साहब, जेको हींअर बहस थिए पियो उन में हिकु पासे PDM आहे ऐं ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टी या नून लीग JU आहे, ऐं ॿिए पासे संजराणी साहब यानी इमरान ख़ान साहब आहिनि। उन्हनि जे विच ते इहो बहस थिए पियो त पार्लियामेंट जे अंदरि जी प्रोसीडिंग सुप्रीम कोर्ट में चैलेंज नथी थी सघे। त हाणे पीपुल्स पार्टी वारा बि उन ते गौर वीचार कनि पिया, पर तव्हां छा था सम्झो त हीउ सुप्रीम कोर्ट में मामिलो वञी सघे थो? थी चुको आहे, इहो ई ॻाल्हि आहे। सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जा घणा फ़ैसिला हिते मौजूदु, जिते इहो लिखियलु हुजे न कंहिं बि कानून में कि बाबा हिन मामले में कंहिं अदालत खे अख़्तियार कोन्हे, उते उहो जेका न हाई कोर्ट अख़्तियार शुरू थींदो आहे, अख़्तियार शुरू थींदो आहे। छो जो वेयर देयर इज़ नो रेमेडी देन इट्स द फंडामेंटल राइट्स ऑफ द सिटीजन दैट ही मस्ट बी हर्ड। इट इज़ अगेंस्ट द नॉर्म्स ऑफ द जस्टिस, नेचुरल जस्टिस एंड फंडामेंटल राइट्स। आर्टिकल 10A जेको आहे फेयर ट्रायल जो मौक़ो ॾिए थो हर सिटीज़न खे। जॾहिं कोई माण्हू अची चवे थो हाई कोर्ट खे मूंखे फेयर ट्रायल न मिलियो आहे, त उहो फंडामेंटल राइट आहे। ऐं जेको प्रोटेक्शन जी ॻाल्हि कजे थी उहो रूल्स आहिनि। रूल जो आइन जे साम्हूं कोई हैसियत न आहे, कानून जो बि आइन जे साम्हूं कोई हैसियत न आहे। हिते इन्वोक करनि था आर्टिकल 10A खे कि बाबा मां सां ज्यादती थी आहे, मूंखे फेयर ट्रायल न मिलियो आहे। त उन लिहाज़ सां पूरे प्रोसेस जेको न थियो आहे उन खे लामाला हाई कोर्ट में चैलेंज कबो। उहो रूल जेका उनजे उहे बरतर न आहिनि आइन जे मथां।
आइन में फंडामेंटल राइट्स जो इन्फोर्समेंट आहे आर्टिकल 199 सब आर्टिकल 2 जे तहत वो हाई कोर्ट जी जिम्मेदारी आहे। तो लिहाज़ा बिल्कुल ये हिकु फ़ैसिलो दर्जन फ़ैसिला अहिड़ा आहिनि। ज़फ़रुल्लाह खान जमाली जेको आहे उनजो 2 वोट घटि हुया, स्पीकर साहब पंहिंजो वोट बि इस्तेमालु कयो उन ज़माने में, वरी पंहिंजे उनखे बराबरि करे वरी पंहिंजो जेको टाई वारो वोट आहे उहो बि पंहिंजे उन हक़ में इस्तेमालु कई। पोइ उहो प्रोसेस चैलेंज थियो हाई कोर्ट में, ज़फ़रुल्लाह खान जमाली असैम्बली भॻई, ॿई शयूं हाई कोर्ट रद्द करे छॾियूं। उनजे तोखे अक्सरियत ई कोन हो, तूं त वज़ीर थी कोन पियो सघे छो जो आइन जे तहत तोखे मेजॉरिटी हासिल हुई। इन लिहाज़ सां स्पीकर बलूचिस्तान असैम्बली असलम भूतानी जे ख़िलाफ़ केस थियो, उहो उन केस कयो पंहिंजे अदम एतमाद जे प्रोसीडिंग जे ख़िलाफ़, उहो बि इंटरटेन थियो। आर्टिकल पंहिंजो तव्हांजो 13वीं 14वीं तरमीम बि आइन जो उहो चैलेंज थियो सुप्रीम कोर्ट में। 28वीं तरमीम जेका उहा चैलेंज थी आहे उनखे बि खयो वियो आहे। तव्हांजा कई प्रोसीडिंग अहिड़ा आहिनि, नेब जा जेके प्रोसीडिंग हुया कानून साज़ी उनखे बि चैलेंज कयो वियो हो। त इहे शयूं न आहिनि, बल्कि बलूचिस्तान में जस्टिस कादी फाई साहिब जजमेंट ॾिनो आहे जंहिंमें लोकल गवर्नमेंट जो ऑर्डिनेंस हो उनखे अहिड़ी मथां टर्न डाउन कई, उनखे रद्द कई कानून खे, छो जो उनजे मथां हिते बहस थियो आहे। तो उहा बि प्रोसीडिंग हुयो, बहस थिए या न थिए, उहा बि कानून जे तहत असैम्बली जी प्रोसीडिंग हुई। तो उन प्रोसीडिंगनि खे क़बूल ई कोन कई, जिते का बहस न थिए, जिते का ॻाल्हि न थिए। तो इहा कोई सेक्युलर न आहिनि, इहा रूल जेको आहे सेक्युलर न आहे, उहो जेको आहे जुडिशियल परव्यू में अचे थो, जुडिशियल रिव्यू जे परव्यू में अचे थो। जुडिशियल रिव्यू को कंस्ट्रेन या रिस्ट्रेन कोई न करे सघंदो आहे, छो जो उन्हनि खे हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट आइन जा अख्तियार इस्तेमालु कंदा आहिनि। सदन को जी, हिते जेका सूरत हाल तव्हां हींअर बहस कई आहे अमानुल्लाह साहब, उन में तव्हां हिकु त क़ौमी असैम्बली जे स्पीकर या क़ौमी असैम्बली या सूबाई असैम्बली असलम भूतानी साहब जो तव्हां लोकल बॉडीज़ इलेक्शन जो, पर हिते जेका सूरत हाल असांखे ॿुधाई वञे थी कानूनी नुक़्ते निगाह खां, जेका हिकूमत हींअर मौक़िफ़ अख़्तियार करे पई, उन्हनि जो चवणु आहे त हीअ सभु इलेक्शन जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो आहे इहो इलेक्शन कमीशन जे मातहत थियनि था, जंहिंमें वज़ीर आज़म साहब बि गुस्से जो इज़हार कयो इलेक्शन कमीशन ते जेका हाफ़िज़ शेख साहब जी शिकस्त थी। पर हीअ जेका सेनेट जी चूंड आहे उन ते चवनि था त हीअ इलेक्शन कमीशन जे मातहत न हुई, उन करे हिते इहे मिसाल छा लागू थी सघनि था जेके तव्हां ॾिना आहिनि? तव्हांजे साम्हूं केस न आहिनि, मुंहिंजे साम्हूं सभई केस आहिनि। गुज़ारिश आहे जी जी लोकल गवर्नमेंट उन में इलेक्शन लोकल गवर्नमेंट लॉ ठातो बलूचिस्तान असैम्बली जी जी उनखे 2013 में काज़ी फाई साहब हाई कोर्ट बलूचिस्तान चीफ जस्टिस हो, उन टर्न डाउन करे छॾियईं। इन ॻाल्हि जे मथां बहस कोन थियो, इन में इलेक्शन कमीशन ॻाल्हि किथे अची वई आहे। ॻाल्हि इहा हुई इंटरनल प्रोसीडिंग्स आहिनि उहे इम्यूनेबल आहिनि या न आहिनि, उन्हनि खे इंटरफेयर करे सघिबी आहे न, उन्हनि खे प्रोटेक्शन हासिल आहे न। मुंहिंजे नज़दीक इहो जवाबु आहे न। इहो आइन जे तहत कॾहिं बि इनखे आइन जे टचस्टोन जे मथां ॾिसी सघिबो आहे। ॿी ॻाल्हि मां तव्हां कयुमि स्पीकर जो बलूचिस्तान असैम्बली उन में इलेक्शन कमीशन जो कमु कोन हो, अदम एतमाद जी ॻाल्हि हुई। स्पीकर साहब चए थो अदम एतमाद जो तरीक़ेकार असैम्बली में हुननि एक्सरसाइज कयो ग़लति आहे, उहो इंटरव्यून थियो, खणी उहो डिसमिस थियो, मगर इंटरवेंशन थी आहे। ॿी ॻाल्हि इहा हुई लीडर ऑफ द अपोजिशन तारिक मक्सी जेको आहे लीडर ऑफ द अपोजिशन पंहिंजो कयो हो असैम्बली, उनखे वरी चैलेंज कयो वियो हाई कोर्ट जेका उनखे दुरुस्त करार ॾिनो, चयनि जेका इलेक्शन आहे लीडर ऑफ द अपोजिशन उहा सही आहे। ऐं जेके आइन जा जेके प्रोविजन्स आहिनि जेके चैलेंज थिया उहे बि इलेक्शन कमीशन जे मातहत कोन थिया, उहे बि असैम्बली जी प्रोसीडिंग खे उन्हनि ख़तमु कयो आहे या इंटरफेयर कयो आहे। जंहिं ते असैम्बली में उहे बहस कोन थियो, ख़ासि तौर 18वीं तरमीम मथां चौधरी इफ्तिखार साहब उन खे केस हलायो, बाद में डिस्पोज ऑफ थी वियो, मगर जुरिसडिक्शन खे उन अज़ीम कयो आहे। बाद में 18वीं तरमीम खे पंहिंजे इंटरफेयर करण जो जुरिसडिक्शन आहे उहो सुप्रीम कोर्ट एक्सरसाइज कयो आहे। उहो टचस्टोन इहो जो उन मथां असैम्बली अंदरि कोन बहस थी। इहा मतिलबु आहे जेका असैम्बली जेके प्रोसीडिंग्स आहिनि ऐं सरहद असैम्बली बि इहे केसिस थिया आहिनि। पंजाब असैम्बली में अहिड़ा केस आया मंजूर वट्टू जे दौर में, उन वक़्त बि थिया आहिनि। नई ॻाल्हि न आहे, सभु किताबनि में मौजूदु आहे सभु कुझु। जी जी त अमानुल्लाह साहब, हिन में हिकिड़ी सूरत हाल त बुनियादी तौर ते हींअर त पीपुल्स पार्टी कानूनी टीम बि जोड़े छॾी आहे, फारूक एशनायक, नयर बुखारी साहब ऐं लतीफ़ खोसा साहब उन टीम जो हिसो आहिनि, प्योरली पीपुल्स पार्टी जी टीम आहे। त
सुप्रीम कोर्ट वेंदा या हाई कोर्ट में वेंदा, पर हिते जेको घणो बहस थिए थो, जिन MNA सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे उहे पंहिंजो हवालो ॾियनि था त उन्हनि जा केस पिया आहिनि पर उन्हनि जो सालनि ताईं फ़ैसिलो नथो अचे। त हीअ जेकॾहिं कानूनी टीम ही पंहिंजी जेका पटिशन आहे खणी वेंदी त तव्हां साबिक़ सदर रहिया हो सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जा, तव्हांजो ख़्यालु आहे थी फौरी तौर ते ही ॿुधी वेंदी, उनजो फ़ैसिलो अची सघे थो? साईं उहो जेके ॻाल्हि करनि था MNA उहो इलेक्शन पिटिशन जी ॻाल्हि करनि था। इन में इलेक्शन पिटिशन न आहे, ये रिट जुरिसडिक्शन आहे। रिट जो फ़ैसिलो जल्दी थी वेंदो आहे। जी रिट में जी 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 हाँ सही साईं मुंहिंजा जी जी इहा जेके पिटिशन जी ॻाल्हि आहे उहा वाक़ई उन में टाइम लॻे थो। हिन में इलेक्शन पिटिशन न आहे, हे त कॉन्स्टिट्यूशनल जुरिसडिक्शन आहे। इन जो फ़ैसिलो जल्दी थी वेंदो, छो जो हिन में मुमकिन आहे स्टे जो बि दरख़्वास्त ॾियनि, छो जो नोटिफिकेशन आहे जॾहिं बेसिक जेको ऑर्डर आहे उहो वाइड आहे ऐं जेका बेसिक ऑर्डर आहे उहो आर्बिट्रेरी आहे। आर्बिट्रेरी पंहिंजो पाण हिकिड़ो ऑर्डर कयो आहे प्रिज़ाइडिंग अफसर साहिबु। इन में कानून इहो चओ थो तव्हां वोट खे प्रोटेक्शन ॾियो। फंडामेंटल राइट आहे, को माण्हू वोट एक्सरसाइज करे थो, तव्हां मामूली ॻाल्हि जे मथां उन खे रद्द नथा करे सघो, छो जो कानून आइन इहो चवे थो हर कंहिंजो हिकु राइट क्रिएट थियल आहे। हिकिड़ो सेनेटर वोट ॾिए थो, तव्हां सभु इन ॻाल्हि जे मथां रिजेक्ट कयो, हिकिड़े खाने में न ॿिए तरफ़ हणे थो, खानो त उहो ई आहे। ऐं इन में खोड़ जजमेंट आहिनि सुप्रीम कोर्ट जा, जेके इंटेंशन आहे वोटर ॾिसबो आहे ऐं इंटेंशन वाज़िह आहे जिथे जंहिं मोहर हणियो आहे पोइ उन जे मथां का ऑब्जेक्शन न थियणु खपे। ऐं कोई अहिड़ो जजमेंट न आहे, कोई अहिड़ो कानून न आहे जेको रद्द थिए, अञा ताईं कोई अहिड़ो कानून बि न आहे। हे बि पंहिंजे तरफ़ों चवनि था, उन में तशरीह अगरि कजे त उनजे अंदरि बि गुंजाइश घणो आहे जो रद्द नथो थी सघे। ज़ाहिर ॻाल्हि आहे हाई कोर्ट स्टे बि करे सघंदी आहे, मुमकिन आहे नोटिफिकेशन खे स्टे करे उनखे कमु करण को रोके साबिक़ संजरानी खे। अगरि बुनियादी ॻाल्हि सही आहे पोइ त उनखे कमु करणु न खपे। जी त हिते तव्हां हिकिड़ो कानूनी नुक़्ते निगाह असांखे सम्झायो, पर सियासी तौर ते बि जेका हिते ॻाल्हि कई पई वञे त चेयरमैन बलूचिस्तान खां ऐं डिप्टी चेयरमैन यानी अॻूणा जेके फाटा हुया हींअर KPK जे अंदरि अचे पई फाटा जी जेका जुरिसडिक्शन, त तव्हां कीअं था ॾिसो त बलूचिस्तान मां चेयरमैन चूंडण जो हवालो वज़ीर आज़म साहब ॾियनि पिया? वज़ीर आज़म साहब खे बलूचिस्तान जो ग़म हुजे, आहे माई ग़रीब आई फरियाद करे पार्लियामेंट जे साम्हूं पंहिंजे पुट जे अगवा जे ख़िलाफ़, उहो माई उते ग़रीब मरी वई, वज़ीर आज़म साहब अफ़सोस जो बि इज़हार न कयो पार्लियामेंट जे साम्हूं ऐं कंहिं बि स्टेट जे इदारे उन जे मथां माज़रत बि न कयो। बलूचिस्तान लाइ उन्हनि खे दर्द हुजे हा त कम से कम इन्हनि माण्हुनि जो ग़म खाइनि हा। इहे पंहिंजे हैंड पिक आहिनि, हैंड पिक, हिनखे अंग्रेज़ी में चवंदा हैंड पिक, पंहिंजे हथरादू माण्हू अची करे पाण खे पंहिंजा विहाइनि था। बलूचिस्तान सां उनजो कोई दुख शरीक न आहिनि, उहे बलूचिस्तान जा दुख शरीक न आहिनि, ॿियनि जा जेके बैंड मास्टर आहिनि, इहे बैंड मास्टर बलूचिस्तान खे न खपनि। बलूचिस्तान खे पंहिंजो हक़ खपे और जेको हे बैंड मास्टर जेके आहिनि इहे उन हक़ जे ख़िलाफ़ उन्हनि दुश्मन सां गॾनि था जेके हक़ बलूचिस्तान जा मारनि था। तो इहे दुश्मन जा हथरादू माण्हू आहिनि, हुननि जा वेपन्स आहिनि अगेंस्ट दी बलोच पीपल। बलोच हेट देम हैंड पिक पीपल लाइक इमरान खान हुजे या साबिक़ संजरानी हुजे, कोई बलोच उनखे सपोर्ट नथो करे। बलोच थियणु सिर्फ़ु हॾ ऐं खून जो नालो न आहे, बलोच थियणु या कंहिं क़ौमियत जो हुजणु उहा जेके पंहिंजे राइट जे लाइ, पंहिंजे इज़त लाइ, पंहिंजे जान, पंहिंजे माल, पंहिंजे हर चीज़ लाइ क़ुर्बानी ॾिए, उनजे लाइ बीहे। जेको माण्हू सिर्फ़ु पैसे मुफ़ाद लाइ बीठल आहे, उहो बलोच हुजे, सिंधी हुजे, पठान हुजे, कोई बि हुजे, उहो पंहिंजी उन क़ौम जो फर्ज़ु न आहे, उहे गद्दार आहे। उहे अहिड़ा माण्हू आहिनि जेके पैसनि ते विकामंदा आहिनि, विकियल माण्हू आहिनि, उनजो कोई कंहिं इलाइक़े सां कंहिं ज़बान सां तालुक़ न आहे। जी वॾी महिरबानी अमानुल्लाह कंडराणी साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं हिन मौज़ू ते कानूनी नुक़्ते निगाह असांखे सम्झायो। जी नाज़रीन, हींअर असां सां गॾु ताहिरा औरंगज़ेब मुस्लिम लीग नून जी अॻुवाण आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं मुस्लिम लीग नून जो मौक़िफ़ मालूम कंदासीं। मैडम, हमें ये समझाइएगा कि अब तो रिज़ल्ट आ चुके और सादिक संजरानी को जो है फतह मिल चुकी है, तो अभी आप इस पे अपना रद्द-ए-अमल क्या देंगी कि क्या होना चाहिए PDM के अंदर? देखिए, यूसुफ रज़ा गिलानी साहब के वोट थे 51 जी और इनके वोट हमसे कम थे, ये सबको पता है। ऑपोजिशन मुद्दा जो थी उसके 51 वोट थे। यूसुफ रज़ा गिलानी साहब के 7 वोट इन्होंने सामने रिजेक्ट किए कि मोहर उनके खाने में नहीं, उनके नाम के ऊपर लगी हुई है। तो अगर नाम के ऊपर भी लगी हुई है तो ये वोट तो यूसुफ नहीं कहीं गिना जाना चाहिए था। लेकिन अगर इन्होंने रिजेक्ट किए और इस वोट के ऊपर दोनों जगह मोहर थी, यूसुफ रज़ा गिलानी के नाम पर भी मोहर थी और संजरानी साहब के आगे भी मोहर थी, वो भी एक वोट रिजेक्ट, टोटल 8 वोट रिजेक्ट हो गए।
मंडे वाले दिन अब ये पता लगेगा कि सुप्रीम कोर्ट ये केस लेके जा रहे हैं, जो फैसला अदालत करेगी उन्हें मंजूर होगा। जी, तो इस वक्त मुस्लिम लीग नून के अंदर जो मौक़िफ़ है वो क्या, अब एक कहा जा रहा है कि पीपल्स पार्टी सुप्रीम कोर्ट की तरफ जाने का, और बाकी जो मुस्लिम लीग नून या जेयू है वो लॉन्ग मार्च की तरफ ज़्यादा देख रही है। तो आपके ख्याल में मुत्तफ़िका फैसला है पीडीएम के अंदर? अभी पीडीएम के अंदर जो भी फैसला होता है भाई वो मुत्तफ़िका होता है। ये बात कल मौलाना फजलुर रहमान ने भी पीडीएम में बताई है कि जो फैसला होता है वो तमाम जमातों का मुतहदा फैसला होता है, उसके बाद फिर अमल किया जाता है। तो ये कभी नहीं होगा कि पीपल्स पार्टी तनहा सुप्रीम कोर्ट जाए और मुस्लिम लीग नून तनहा लॉन्ग मार्च में जाए। ऐसा नहीं होगा, ये बिल्कुल गलत ख्याली है किसी की। ये सुप्रीम कोर्ट भी हम सब मिलकर जाएंगे, जो भी फैसला होगा हम देखेंगे, क्योंकि सुप्रीम कोर्ट जाने के लिए फैसला पीडीएम नहीं हुआ है। तो ये नहीं होता कि पीडीएम की जमातें अपने अपनी सोलो फ्लाइट्स नहीं, ऐसा नहीं होगा। ये सियासी जमातें हैं, कोई मजाक नहीं है। जो भी फैसला करेंगे मुतहदा तौर से होगा और उसी पर अमल। तो अभी ये शबली फराज ने भी प्रेस कॉन्फ्रेंस की है। उनका कहना था कि कौमी असम्बली के अंदर भी यही सूरत हाल थी, हमने पहले ही कहा था कि ओपन बेल्ट की तरफ जाएं, इमरान खान ने कहा था, वरना आप रोएंगे। और आज देखें कि इनकी सूरत हाल वही है जो इमरान खान ने कहा था। तो इस पर आप क्या रद्द-ए-अमल देंगे? इमरान खान बड़ा वली है, हम जानते हैं। वो कहता था रोएंगे रोएंगे। बात ये है क्या इनको आखिरी दिनों में याद आया कि शो ऑफ हैंड्स होना चाहिए जब सेनेट का इलेक्शन अनाउंस हो गया? ये इलेक्शन रिफॉर्म्स होने चाहिए पूरे इलेक्शन के लिए, खा वो बल्दियाती इलेक्शन हो, खा वो कौमी असेंबली का हो, खा वो सूबा असेंबली का हो, और प्राइम मिनिस्टर का हो, स्पीकर का हो, डिप्टी स्पीकर का हो, चेयरमैन सेनेट का हो या डिप्टी चेयरमैन सेनेट का हो। ये तमाम इलेक्शन इस तरीके से होते हैं और इसके लिए अपोजिशन जमातों को इस्तेमाल किया जाता है। इमरान खान पर मैं तो घर से आकर है इसका आईनी तरह नींद नहीं होती। आएंगे इसका नींद हमेशा गवर्नमेंट है। जी, और अभी हमारी जो हुकूमती सेनेटर हैं उनसे जब बात हो रही थी तो उनका कहना था कि सेनेट का मामला किसी कोर्ट के अंदर, यानी बाबर एवान को मैं कोर्ट कर देता हूं, कानूनी जो टीम है हुकूमत की, उनका कहना है ये मामला पार्लियामेंट का है, ये सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट में नहीं जा सकता। ये बात फैसला हमने पीडीएम में करना है जी। इस बारे में मैं ज्यादा बात खुद से नहीं कर सकती, जो पीडीएम का फैसला होगा। तो आखिर में सिर्फ ये बता दीजिएगा, क्या अदम एतमाद भी ऑप्शन में है कि फौरी तौर पे अदम एतमाद लाया है सादिक संजरानी के खिलाफ? बिल्कुल नहीं है, अभी कोई अदम एतमाद। जी बहुत शुक्रिया ताहिरा औरंगजेब साहिबा। जी नाज़रीन, हींअर तहरीक इंसाफ़ जो मौक़िफ़ मालूम करण लाइ असां तहरीक इंसाफ़ जे अॻुवाण शौकत बसरा साहब सां टेलीफोन लाइन ते राब्तो किया है। शौकत साहब अस्सलाम वालेकुम। शौकत साहब, ये हमें थोड़ा समझाइएगा, क्योंकि अब कौमी असम्बली के अंदर जो सूरत हाल पैदा हुई वहाँ आपको तहफ़्फ़ुज़ात थे, सेनेट के अंदर अब पीडीएम को तहफ़्फ़ुज़ात हैं। ये इलेक्शन आपके ख़्याल में दुरुस्त हुए हैं? क्योंकि इमरान खान साहब ने अखलाकियात का बुनियाद अख्तियार किया था, अब वही बुनियाद जो है वो अब पीडीएम वाले सवाल उठा रहे हैं आपके ऊपर सेनेट की इलेक्शन के। आपने गुरबानी साहब बड़ा अहम सवाल किया है। सेनेट का जो खास तौर पर इलेक्शन है, पहले ही कोई अच्छे हालात नहीं है पब्लिक के अंदर, जो सियासतदानों के मामलात चल रहे हैं। और ये जो इशू था कि सियासतदानों के मुतल्लिक ये होना, पाकिस्तान का सबसे अपर आवान हो या नेशनल असम्बली हो, कि वहाँ पर खरीदो फरोख्त हो, वहाँ पर ये कहा जाए कि लोग बिकते हैं, करोड़ों रुपया लेते हैं। तो ये बहुत ही, मैं समझता हूँ अवाम के अंदर तो इसमें बड़ी मायूसी फैली है। और इसीलिए मैं समझता हूँ कि शहीद बीबी अल्लाह ताला करोड़ करोड़ जन्नत में जगह दे, वो बड़ी जहांगीर और विजनरी पॉलिटिशियन थी। जब सीओडी साइन हो रहा था, उन्होंने कहा कि हमें ये जो शो ऑफ हैंड के जरिए करना है और ये सीक्रेट बेल्ट खत्म करना है, लेकिन बदकिस्मती से दोनों पार्टियों ने इस पर अमल नहीं किया जो सीओडी के साइन किए। और तहरीक इंसाफ को तो तारीख में पहली चांस मिला। आप ये देखिए कि कितनी कोशिश की प्राइम मिनिस्टर इमरान खान ने, ये नहीं कि मैं तहरीक इंसाफ में चला गई बात कहता हूँ, कि उन्होंने हर फोरम पे, वो कमेटी में गए, वो पार्लियामेंट में गए, वो सुप्रीम कोर्ट में गए, मीडिया में डिबेट करवाई और बारहा कहा कि मैं इस बंद को खत्म करना है। लेकिन उन्होंने, वही पार्टियां जो ये कल तक रो रही थी जब लास्ट सेनेट का इलेक्शन हुआ था कि हमारे साथ जुल्म हुआ है, ज्यादती हुई है, हमारे लोग बिक गए हैं, लोगों को प्रेशराइज किया गया, इसके बावजूद देख लें उन्होंने ही आगाज किया इस काम का दोबारा से। आपके सामने वीडियोस भी है, आडियोस भी हैं। और जहां पे अक्सरियत थी नेशनल असेंबली के तहरीक इंसाफ की, वहां पे करने के बाद उन्होंने कहा जमहूरियत की फतह हो गई, हम जीत गए।
उसके बाद जो कुछ सेनेट के अंदर हुआ, ऐसा कोई सबूत आपके सामने नहीं है कि जिसमें यह कहा गया हो कि को खरीदो फरोख्त हुई है। लेकिन डेफिनेटली लोगों ने अपनी पार्टी को छोड़कर दूसरी पार्टी की तरफ वोट दिया। मैं खुद समझता हूं ये अच्छा साइन नहीं है, लेकिन आप ये देखें कि तहरीक इंसाफ के 20 लोगों ने जब वायलेशन की, क्या 20 लोगों को निकाला नहीं? सिंध के अंदर जहां अभी आप बात कर रहे हैं, 2 लोगों को नहीं निकाला पार्टी से। इसी तरह इनके जब लोग 62 खड़े हुए, 50 वोट निकले, इन्होंने कोई कार्रवाई की? इसी तरह अब भी ये सूरत हाल है कि अच्छी नजरों से नहीं देखा जा रहा। लेकिन मैं ये समझता हूं कि इमरान खान ने तो भरपूर कोशिश की, तहरीक इंसाफ ने भरपूर कोशिश की कि हम इसको चेंज करें। चले, माजी को छोड़ दे, जो हो गया सो हो गया। आइंदा से भी क्या ये जिंदगी का आखिरी इलेक्शन है? क्या पाकिस्तान में आज भी यही होना चाहिए कि हम एक दूसरे पे ये लगाते रहे कि कोई इलेक्शन को मानने के लिए तैयार ना हो? हमें इलेक्ट्रॉनिक सिस्टम की तरफ जाना चाहिए, हमें इसके ऊपर शो फ्रंट की तरफ आना चाहिए। अभी भी आ जाए मैदान में, तहरीक इंसाफ आज भी हाजिर है। जी, लेकिन शौकत साहब, यहाँ तो ओपन बेल्ट या सीक्रेसी का इशू ही नहीं है। प्रिजाइडिंग ऑफिसर को इल्ज़ाम दिया जा रहा है कि उन्होंने तो दिखा दिया कि ये वोट यूसुफ रज़ा गिलानी साहब के हैं, लेकिन रिजेक्टेड हैं। तो सवाल प्रिजाइडिंग ऑफिसर का आपके साथ ताल्लुक़ के बुनियाद पर उठाया जा रहा है कि सदर साहब ने उनको नॉमिनेट किया था। गुरबानी साहब देखें, इसके लिए अदालतें मौजूद है ना। मेरे ख्याल में ये तो डिबेटेबल पॉइंट ही नहीं है। अगर स्पीकर प्रिजाइडिंग ऑफिसर ने जिनको नॉमिनेट किया, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान ने, जिनका आईनी इख्तियार था, अगर उन्होंने कोई गलत ऑर्डर पास किया है, तो मेरे ख्याल में इसके ऊपर तो हमें दूसरी बात ही नहीं सोचनी चाहिए। वो अदालतें अगर फैसला दे देते हैं कि आपने कोई गलत किया है, वो इम्प्लीमेंट हो जाएगा। तो ये चीज हम छोड़ दें अदालतों के लिए, इसको ना फ्रीक बनाया जाए। अच्छा मुझे बताइए, जब नेशनल असेंबली के अंदर हमारा अपना स्पीकर मौजूद था ना, क्या वहां पर 7 वोट रिजेक्ट नहीं हुए? लेकिन वो दायरा कार कह रहे हैं। क्या हुआ था वहां पे? क्या हुआ वहां पे? किसी ने टिक करना था तो वहां पे स्टैंप लगा दी, स्टैंप लगाने को टिक कर दिया। यहाँ पे आप उनकी बात कर रहे हैं ना, दायरा के अंदर होना चाहिए, दायरा के ऊपर होना चाहिए, दायरे के। मैं कहता हूँ कि ये बात जो प्रिजाइडिंग ऑफिसर ने समझी, उसके मुताबिक फैसला दे दिया। प्रिजाइडिंग ऑफिसर और हमारी पार्टी ये समझती है कि जिन लोगों 7 लोगों ने ये जो, मैं आपको अगर आपने सवाल पुट कर दे, मैं बता देता हूँ। सीक्रेसी का मतलब ये है कि इसको पता ना चले कि किसने किसको वोट डाला है। अब 7 लोगों ने जो चेहरे पे निशान लगाया है, बाकी ये आपका ख्याल है आईसी वोट डाल रहे हैं, या तो बाकी हाउस के लोग जो है 92 लोग जो है वो गलत है, या फिर ये 8 गलत है। तो सो मेरे भाई, इस डिबेट को हम छोड़ दें, इस डिबेट को हम रखें कि जो अदालतें फैसला करेंगी वो सामने आ जाएगा। लेकिन मैं फिर कहता हूँ, हमें इस बात में जाने की बजाय, अभी भी पंजाबी जी कहते हैं डुल्ले बेरों में कुछ नहीं बिगड़ गया। अगर हम चाहते हैं कि हमारा इंतखाबी सिस्टम जो है साफ और शफाफ हो, हम इसमें बेहतरी ला सके, तो इसमें उंगलियां उठाने की बजाय और एक दूसरे को बुरा भला कहने की बजाय हमें रिफॉर्म। जी, लेकिन शौकत साहब, ये जो कौमी असम्बली का मिसाल आपने दिया, तो वहाँ तो आपने देखा कि वज़ीर आज़म साहब ने कितना रद्द-ए-अमल दिया इलेक्शन कमीशन के ऊपर, और इलेक्शन कमीशन ने फिर इजलास तलब करके क्या रद्द-ए-अमल दिया कि जहाँ पे जीत है, यानी कौमी असम्बली के गिलानी साहब पे आपको एतराज़ था, लेकिन जो आपने सीट जीती उन पे आपको एतराज़ नहीं था। तो वहाँ तो आपने बिल्कुल इदारे के साथ एक टकराव की कैफियत पैदा कर दी थी ना सर। टकराव बिल्कुल कभी भी तहरीक इंसाफ का ये वतीरा नहीं रहा कि हम टकराव की सियासत करें या हम इदारों को अंडरमाइन करें। हम ये समझते हैं कि इदारे जो हैं, जब तक वो इंडिपेंडेंट नहीं होंगे, पावरफुल नहीं होंगे, उनका इख्तियार उनको नहीं दिया जाएगा, पाकिस्तान तरक्की नहीं कर सकता। माजी में आप देख लें, इदारों को दरखरीद गुलाम बनाया गया। जहां भी इदारों ने उनके खिलाफ किया, उन्होंने सुप्रीम कोर्ट पे हमला कर दिया, उन्होंने जजेस को निकाल दिया, उन्होंने कहा हम आपके बच्चों को मार देंगे। इसी तरह जर्नैलों को, जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ, उनको निकाल दिया गया। हमने जो कहा था, हमारा मौक़िफ़ बड़ा क्लियर था। उस वक्त भी हमने क्या कहा, ये कहा मेरे भाई कि ये जो वीडियो और ऑडियो आई है, ये चीफ इलेक्शन कमिश्नर का काम बनता है। हम जो रो रहे थे बार बार ये कह रहे थे कि ये निज़ाम गंदा हो रहा है, यहाँ पर खरीदो फरोख्त हो रही है। मुझे बताएं आप कि जो वीडियो आई है उसमें क्या कहा जा रहा है कि ये 10 करोड़ रेट चल रहा है, एमकेएम का थोड़ा सा ऊपर है, केपी में भी यही है, बलूचिस्तान में भी यही है, आप ऐसे करें, ये वाले वोट जाया कर दें, ये वाले वोट जाया कर दें। तो हम सारा कुछ हो रहा था ना। तो क्या इमरान खान ने ये गलत कहा कि इलेक्शन कमिश्नर का काम है कि इसके ऊपर नोटिस ले? अब
अगर ये समझते हैं, मैं फिर कहता हूं, अगर इलेक्शन कमिश्नर हमारी बात सुन रहे हैं, अगर हमने कुछ गलत किया है या प्रिजाइडिंग ऑफिसर ने कुछ गलत किया है तो बिल्कुल एक्शन लेना चाहिए इदारों को, ताकि दूध का दूध पानी का पानी हो। लेकिन क्योंकि शौकत साहब देखें, इमरान खान साहब की जो हुकूमत है वो एक अलग हुकूमत है और एक लंबी तमीद नहीं बांधते कि वो मदीने की रियासत की बात करते हैं और बुनियाद जो है वो नून लीग या पीपी से अलग रखते हैं। तो यहाँ पर अगर देखा जाए तो अक्सरियत तो पीडीएम की है, यानी गिलानी साहब की है, रिजेक्टेड वोटों के बावजूद। तो सादिक संजरानी साहब की लेजिटिमेसी का तो क्वेश्चन उठेगा कि जी आप तो अकलियत के बुनियाद पे वोट जीत गए। जी जी नहीं, मैं आपसे डिसएग्री करता हूँ। देखिए, एंड रिजल्ट क्या होता है? एंड रिजल्ट होता है कि जो आपके वोट सामने आए हैं उसकी बुनियाद पर रिजल्ट डिक्लेयर किया गया है। 7 वोट रिजेक्ट होने के बाद 48 पे खड़े हैं सादिक संजरानी और 42 पे खड़े हैं गिलानी साहब। अच्छा, अगर हम ये बात मान लें कि वो वोट सही और इंटेंशनली नहीं किया गया और वो गलत नहीं डाले गए, तो मुझे बताइए मेरे भाई, डिप्टी चेयरमैन सेनेट पे क्या हुआ? वहां पर उस वक्त तो वो कह दिया गया था कि वो वोट हमारे हैं। अच्छा, वहां पे डिप्टी चेयरमैन के चेहरे पे स्टैंपिंग नहीं लगाई गई, वहां पे साइन क्यों नहीं किए गए? तो बात को समझने की कोशिश करें। लेकिन गिलानी साहब ने, शौकत साहब, गिलानी साहब ने इस सवाल का जवाब दिया था कि क्योंकि मुझे शिकस्त दिलवाई गई तो डीमोरलाइज की वजह से फिर डिप्टी चेयरमैन का नतीजा ही मुख्तलिफ हुआ। ये आर्गुमेंट मुझे बड़ा एहतराम है, गिलानी साहब के साथ मेरा जाती तल्लक है। आप मुझे बताएं डिमोरलाइजेशन क्या होती है? यानी कि अगर आपकी अक्सरियत है, जो है डेफिनेटली इनकी, इसमें कभी दो राय नहीं थी, बड़ा क्लोज मैच था, लेकिन वहां पे लोगों ने अदम एतमाद किया। यही हम कहते थे कि शो ऑफ हैंड होता। याद है प्राइम मिनिस्टर ने क्या कहा था? ये सबसे ज्यादा रोएंगे, ये चीखे मारेंगे। एक मैच इन्होंने जीत लिया नेशनल असेंबली का, उस वक्त जमहूरियत की फतह हो गई, जमीर जाग गए, सैटरडे काम आया, जमीर सो गए, खरीदो फरोख्त हो गई, जमहूरियत की पेट में चूल्हा घोंप दिया गया। ये डबल स्टैंडर्ड नहीं होने चाहिए। ये बड़ी पार्टी है, पुरानी पार्टी है, अगर ये समझती हैं कि हमने वही 70 साल वाला स्टेटस को रखना है, तेरी बारी फिर मेरी बारी, फिर खरीदो फरोख्त, फिर लूट मार, फिर करप्शन, फिर घोड़े बिकेंगे, जहाँ पे आपके 4 वोट हो वहां भी आपके सेनेटर मुंतखब हो जाए, तो ये काम नहीं चलेगा। अभी भी मैं बार बार कह रहा हूं कि अभी हम आज रो रहे हैं ना, इसी बात के लिए सारी कोशिश कर रहे थे प्राइम मिनिस्टर इमरान खान। किस बात के लिए? जो शहीद बीबी एक सीओडी साइन करके गई थी। शहीद बीबी ने कहा था, हमें छोड़ दे चले, हम गलत कह रहे होंगे, शहीद बीबी की कही हुई बातें इनको नहीं माननी चाहिए। जी, ये आखिर में शौकत साहब, बिल्कुल आखिर में, कि एक तो कानूनी रास्ता अख्तियार करने जा रहे हैं कि हम सुप्रीम कोर्ट जाएं या हाई कोर्ट जाएं, दूसरा ये है कि अदम एतमाद की तहरीक का ऑप्शन भी डिस्कस किया जा रहा है, लॉन्ग मार्च भी डिस्कस किया जा रहा है। आप किस हवाले से तैयार हैं कानूनी नुक्ते निगाह से? उनका आईनी, सियासी, जमहूरी, अखलाकी हक है। धरना करें, जलसा करें, जुलूस करें, लॉन्ग मार्च करें, छोटा मार्च करें, बड़ा मार्च करें, धरनी करें, उनका हक है। इसे कौन रोक सकता है? आईन इजाजत देता है उनको। वो अदम इत्मीनाद की तहरीर लेकर आए, ये भी उनका आईनी हक है। भाई कोई इस बातों से नहीं रोक रहा, वो करें। लेकिन ये तो कर रहे हैं, गुज़श्ता जब से हुकूमत आई है, दिसंबर में जा रही है, आर पार हो जाएगा, असली के मुंह पे मारेंगे, इस तरह चले। ये घोड़ा, ये मैदान है। अगर लोग इनके साथ निकलते हैं, ये एहतजाज करते हैं, तो बिल्कुल करें जाकर। यानी हक है उनका, जमहूरी हक है। खुद प्राइम मिनिस्टर इमरान खान ने 126 दिन का धरना दिया है, कौन इनको रोक सकता है? बिल्कुल ये इनको खुल्लम खुला छुट्टी होगी, कोई रुकावट नहीं होगी। ये तशरीफ लाए, वेलकम। जी जी, बहुत बहुत शुक्रिया शौकत बसरा साहब, आपने हमें टाइम दिया। जी नाज़रीन, हींअर पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा अॻुवाण आजिज़ दामरा साहब असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि। आजिज़ साहब, हींअर जेका सूरत हाल पैदा थी आहे, हिते सवाल उथे पियो त क़ौमी असम्बली जे अंदरि तव्हां पंहिंजी फतेह ते जशन मल्हायो, पर सेनेट जे अंदरि जॾहिं साॻी सूरत हाल थी आहे त उनखे तव्हां तनक़ीद बि कयो पिया ऐं उन जे नतीजे खे तस्लीम बि न पिया कयो, त ईअं पीपुल्स पार्टी छो पई करे? ॾिसो ज़ुल्फ़िकार, पहिरीं ॻाल्हि त साॻी सिचुएशन आहे, हिकु दाड़ो आहे ऐं उहो अहिड़े क़िस्म जो दाड़ो आहे जंहिं ते वोटरनि पंहिंजे सही हक़ इस्तेमालु कयो आहे ऐं असां उन सतनी पंहिंजे वोटर्स खे बिल्कुलु सही वोटर जेको आहे तसवुरु कयूं था। क़ौमी असेंबली जे अंदरि पीटीआई जे अंदरि जेको बड़धक हो या जेके इख़्तिलाफ़ात हुया, उहो सभिनी जे साम्हूं हुया। टिकट ॾियण खां वठी
काफ़ी क़ौमी असेंबली जे मेंबरनि इहे बरबला ऐलान कया मीडिया जे अंदरि त हू हफ़ीज़ शेख खे वोट न कंदा। हिकिड़ी ॻाल्हि हिते उहा सूरत हाल कान्हे। हिते टेक्निकल बुनियादनि ते PTI जी हिकिड़ी इतिहादी पार्टी जे रुकन जेको आहे उहो अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो कयो आहे जंहिंसां को माण्हू सहमत न आहे सवाइ PTI ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर जे। त इन करे हीउ मामिलो हिते अलॻि आहे। हू मामिलो ॿियो हो, हुते पाण बरबला इज़हार कया विया त असीं वोट कोन कंदासीं। हिते वोटर जेको आहे हुन थाने जे अंदरि हुन पैरामीटर जे अंदरि जेको आहे उहो वोट कास्ट कयो आहे। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त 1987 में डॉक्टर शेर अफगान केस में सुप्रीम कोर्ट इहो फ़ैसिलो ॾिनो, जजमेंट ॾिनी आहे त जेकॾहिं उम्मीदवार जे नाले जे मथां बि को वोटर जेकॾहिं स्टैम्प हणे थो त इट मीन्स हू शो थो करे थो पंहिंजे उम्मीदवार खे वोट ॾियणु चाहे थो, पोइ चाहे थाने जे नाले जे अॻियां या उनजी साइड में हेठि मथे जेकॾहिं थिए ऐं उन लाइन खां ॿाहिरि जेकॾहिं स्टैम्प लॻल हुजे, अधु स्टैम्प अंदरि हुजे अधु ॿाहिरि हुजे त पोइ ज़ाहिरी आहे रिजेक्टेड वोट आहे। जीअं हिन केस में बि कलोकी इलेक्शन में हिकिड़ो अहिड़ो वोट आहे जिथे डबल स्टैम्प लॻल आहे। उहा त ॻाल्हि सम्झ में अचे थी। बहरहाल ही रुगो मामिलो पीपुल्स पार्टी ऐं PDM जो न आहे। हिते हर बेशऊर माण्हू ऐं सोशल मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते अहिड़े प्रिज़ाइडिंग ऑफिसर जे अहिड़े फ़ैसिले ते हैरत जो इज़हार कयो पियो आहे। जी जी। ऐं हिते इहो सवाल बि तव्हांजा जेके मुखालिफ़ आहिनि हिते हुकूमत में आहिनि, इमरान ख़ान साहब जी पार्टी जा सेनेटर आहिनि, उहे इहो उथारनि पिया त तव्हां सिर्फ़ु प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे ऐं सेनेट जे सेक्रेटरी खे तनक़ीद जो निशानो बणायो पिया, पंहिंजी ग़लती खे तस्लीम न पिया कयो त तव्हां वोट रद्द कयो आहे। असां तनक़ीद जेका करियूं पिया उहा कयूं पिया धाड़े ते जेका चोरी हणण जी कोशिशि कई वई। नंबर हिकिड़ी ॻाल्हि त सेनेट सेक्रेटरी या इहो ॿुधाए त ही जेके कैमराऊं हुयूं, जेके ॻुझूं कैमराऊं हुयूं, उहे कंहिं न सघियूं। जेकॾहिं अपोजिशन कयूं त पोइ कस्टोडियन ऑफ हाउस केरु आहे, उन बिल्डिंग जो इंचार्ज केरु आहे, छा उहा अपोजिशन आहे, अहिड़े क़िस्म जूं जेके लघु क़िस्म जा जेके बयान मुखालफ़त में अचनि पिया। असांजे वोटर्स ग़लती कई न आहे। जंहिं ग़लती कई आहे, जंहिं धाड़े हणण जी कोशिशि कई आहे, ज़ाहिरी आहे माण्हू हुन ते ॻाल्हाईंदा। ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त रुगो पीपुल्स पार्टी कोन पई ॻाल्हाए या रुगो PDM कोन पई ॻाल्हाए। हिते तमामु इंटेलेक्चुअल माण्हू ॻाल्हाइनि पिया, कानूनदान माण्हू ॻाल्हाइनि पिया ऐं अॻूणा जेके इलेक्शन कमीशन जा सेक्रेटरी आहिनि उहे ॻाल्हाइनि पिया। सुप्रीम कोर्ट जा मूं हींअर हिकिड़ो मिसाल ॾिनो तव्हांखे डॉक्टर शेर अफगान जो जेको 1987 में आयो ऐं उन वक़्त जे जस्टिस हलीम साहब अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो ॾिनो। ही सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे। ऐं उनखां सवाइ बि सेनेट में जॾहिं वसीम सजाद चेयरमैन हो उन वक़्त बि अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी सिचुएशन थी। 16 वोट अहिड़े क़िस्म जा चैलेंज थिया जंहिंखे उन वक़्तु प्रिज़ाइडिंग ऑफिसर जी हैसियत में हुन चयो त हीउ उम्मीदवार जे नाले जे मथां स्टेप आहे। मीन्स के वोटर ॿुधाए थो त मूंखे पंहिंजे उम्मीदवार खे वोट ॾियणु। हा, स्टैम्प सां गॾु जेके क़ौमी असेंबली में छा थियो, रिजेक्ट वोट इन करे थिया त उन्हनि सिग्नेचर कई। जेको आइन थो चए, जेको कानून थो चए इलेक्शन जो, उहो इहो थो चए त स्टैम्प सां गॾु जेकॾहिं का बि बैलेट पेपर ते को पेन सां नुक़्तो कढियो वियो या साइन कई वई त उहो इजाज़त न आहे। क़ौमी असेंबली में अहिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे। क़ौमी असेंबली में PTI छो कोन थी वञे कोर्ट में चैलेंज करे हिन वोटनि खे जीअं असीं करणु वञूं पिया, हू करे। जी 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 जी। पर हिते त इहो बि सवाल उथारनि पिया त जेको पार्लियामेंट आहे, ख़ासि तौर ते सेनेट जो मामिलो आहे, उहो सुप्रीम कोर्ट में या हाई कोर्ट में यानी पार्लियामेंट जी प्रोसीडिंग चैलेंज नथी थी सघे। इहो बाबर रहमान ऐं ॿिया जेकी हुकूमत जी कानूनी टीम आहे उन्हनि इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। ॾिसो, हुकूमत जी कानूनी जेका टीम आहे उहा लॻल धाड़े ते हिकु अहिड़े क़िस्म जी पिच ते खेॾे थी जेका कंहिं बि क़िस्म जो माक़ूल दलील कोन्हे। आउं बि पार्लियामेंट में रहियो आहियां। असां सुप्रीम कोर्ट जे स्पीकर ऐं सेनेट जे चेयरमैन जी रूलिंग खे चैलेंज करणु न पिया वञूं। असां सहमत आहियूं इन ॻाल्हि सां। या त नई राग त कोन पिया ॿुधाइनि न, इन ॻाल्हि ते त असीं सभु इतफ़ाक़ करियूं था। नंबर ॿी ॻाल्हि, मुज़फ़र हुसैन शाह साहब स्पीकर चेयरमैन न आहे, हू प्रिज़ाइडिंग ऑफिसर आहे। प्रिज़ाइडिंग ऑफिसर जी रूलिंग खे बि असीं चैलेंज करणु कोन पिया वञूं। असीं वञूं पिया उन्हनि 7 वोट जेके ख़ारिज कयल आहिनि उनजी वैलिडिटी शो करण जे लाइ सुप्रीम कोर्ट में वञूं पिया त असांखे ॿुधायो वञे त ही वोट रिजेक्टेड थियल आहिनि या वैलिड आहिनि। असां त सिर्फ़ु इहा राय वठणु पिया वञूं ऐं इनशाला ताला 200% हिकु महीने जे अंदरि अंदरि या 1.5 महीने जे अंदरि अंदरि असां पंहिंजो केस कामयाबु करे ॾेखारींदासीं। असीं हुनजी रूलिंग खे चैलेंज करणु न पिया वञूं। असीं वञूं पिया 7 जेके रिजेक्टेड वोट आहिनि प्रिज़ाइडिंग ऑफिसर जे हवाले सां जेके शो थियल आहिनि उनजी वैलिडिटी सिर्फ़ु चेक करणु वञे पई पीपुल्स पार्टी या PDM जी क़यादत। या ॿुधायो वञे त
त ही वोट ऐं ज़ाहिरी आहे उन में असां पुराणनि केसनि जा हवाला ॾींदासीं। त आजिज़ धामरा साहब, हिते साॻियो सवाल क़ौमी असम्बली जे अंदरि तहरीक इंसाफ़ खां इहो थिए थो त तव्हां यूसुफ रज़ा गिलानी साहब जी सीट ते हारायो त तव्हां एहतजाज कयो पिया, तव्हां ॿी सीट ते कामयाबी हासिल कई, उनखे उन ते जश्न मल्हायो पिया। हिते तव्हां वटि बि इहा सूरत हाल आहे त तव्हां यूसुफ रज़ा गिलानी साहब वारे 7 वोटनि जे मुस्तरद थियण ते सवाल उथारियो पिया, पर हू चवनि पिया त डिप्टी चेयरमैन वारे वोट जे हवाले सां त साॻिया वोट ॿिए तरफ़ हलिया विया आहिनि, त उनखे कीअं तव्हां पोइ कानूनी नुक़्ते निगाह खां ॾिसंदो? जुल्फ़कार, हिकिड़ी ॻाल्हि आहे त क़ौमी असेंबली में जेके रिजेक्ट थिया आहिनि, मूं अर्ज़ु कयो त उनखे PTI चैलेंज छो नथी करे। असां त चैलेंज कयूं था उन ख़ारिज थियल वोटनि खे प्रिज़ाइडिंग ऑफिसर जे। नंबर ॿी ॻाल्हि त उन ते साइन थियल आहे बैलेट पेपरनि ते। जेकॾहिं ही 7 वोट जिन ते स्टैंप लॻण सां गॾु जेकॾहिं साइन थियल हुजे या स्टैंप जो हिकिड़ो थोरो हिसो बि पंहिंजे उन लकीरुनि खां, उन खाने जी लकीरुनि खां ॿाहिरि हुजे हा, त ज़ाहिरी आहे असीं चऊं हा त ही वोट जेके आहिनि या ग़लती सां ईअं कयो वियो या ॼाणी वाणी ईअं कयो वियो। पर PTI उनखे चैलेंज नथी करे, इन करे नथी करे त उन ते साइन बि थियल हुई। हाणे साइन थियल वोट जेकॾहिं हिते बि हुजे हा त ज़ाहिरी आहे असां बि हिते मजबूर हुजूं हा, कोर्ट में न वञूं हा। ॿी ॻाल्हि, डिप्टी चेयरमैन खे जेके वोट मिलिया आहिनि, असां पहिरीं ॻाल्हि त हिननि 7 वोटनि खे रिजेक्ट वोट तस्वुर ई नथा कयूं। असीं सम्झूं था त असांजे वोटरनि उन्हनि जा वोटरनि जेको आहे उहो इतमाद कयो आहे पंहिंजे चेयरमैन खे, हुनखे वोट ॾिनो आहे। उहे वोट ख़ारिज कया विया आहिनि, जेके ग़लति ख़ारिज कया विया आहिनि, उनजे करे असीं सुप्रीम कोर्ट में ॾाढो ॾिसो। डिप्टी चेयरमैन जेकॾहिं हाराए थो, मतिलबु वोटर पंहिंजी ज़हनियत ॿुधाए थो त मां एतमाद नथो करियां, वोट नथो ॾियां। हाणे उहे वोटर थी सघे थो त हुकूमत 2 ॾींहं अॻे शिबली फराज जी उहे प्रेस कॉन्फ्रेंसूं बि तव्हांजे साम्हूं हूंदियूं, जंहिंमें हुन चयो आहे त असीं हर हरबो इस्तेमालु कंदासीं। हाणे उहो कहिड़ो हरबो इस्तेमालु थियो उहो तव्हां पाण ॾिसी वरितो, कैमराऊं लॻियूं। हरबो इस्तेमालु करण जी धमकी कंहिं ॾिनी? हुकूमत ॾिनी। ऐं उनजे बावजूदि सदर ममलिकत जेको आहे पीपुल्स पार्टी जे एंटी माण्हू खे प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुक़ररु करे छॾियो। त ही कड़ी कड़ी सां मिले पई। वोटरनि खे धमकाइण जी कोशिशि कई वई। ऐं हिकु ॾींहुं अॻे मुस्लिम लीग नून जी क़यादत प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो इल्ज़ाम थी लॻाए त कुझु माण्हुनि खे फ़ोनूं आयूं ऐं हिकिड़े सेनेटर बरमला इन ॻाल्हि जो इज़हार कयो त मूंखे फ़ोनूं आयूं, मूंखे धमकाइण जी कोशिशि कई वई ऐं साबिक़ा जेके केस आहिनि या पुराणा जेके केस आहिनि उन्हनि में जेको आहे सो मूंखे गिलण जी धमकियूं ॾिनी वियूं। हाणे हुकूमत ख़ुदि एडमिट थी करे, जेकॾहिं इंफॉर्मेशन मिनिस्टर ॻाल्हाए थो त माना हुकूमत ॻाल्हाए पई, पाण थी ॻाल्हाए। उहा चए थी त असां हर हरबो इस्तेमालु कंदासीं। ज़ाहिरी आहे हर हरबे जा मुख़्तलिफ़ ऑप्शन हूंदा ऐं पोइ तव्हां ॾिठो त छा थियो। जी, वॾी वॾी महिरबानी आजिज़ धामरा साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻवान सेनेटर आजिज़ धामरा, उन्हनि जो इहो मौक़िफ़ हुयो त असां कानूनी रस्तो अख़्तियार करे रहिया आहियूं। जेकॾहिं PTI खे क़ौमी असम्बली वारी सीट ते याने इस्लामाबाद मां जेका सेनेट जी चूंड हुई उन में यूसुफ रज़ा गिलानी खे क़ौमी असम्बली मां जेके वोट पिया उन ते के एतिराज़ आहिनि त पोइ हू बि कानूनी रस्तो अख़्तियार कनि जीअं असां करे रहिया आहियूं। बहरहाल हीउ जेको बहस आहे यूसुफ रज़ा गिलानी साहब जी शिकस्त ऐं सादिक संजराणी जी जेका कामयाबी आहे उन हवाले सां कानूनी रस्तो कुझु ॾींहंनि में साम्हूं ईंदो ऐं साॻे वक़्तु जेका लांग मार्च जी सूरत हाल हूंदी उहा बि असांखे वधीक मुतहरिक थींदे नज़र ईंदी। हीअ हुई हिन वक़्त ताईं जी सूरत हाल। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।